अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि में मां आहियां जी मेज़बान सबीन मेमण। नाज़रीन, सिंध में सियासी शौर जी खोट नाहे रही। सिंध सियासत जो हमेशह खां महवर रहियो आहे। सिंध में केतिरियूं पार्टियूं आहिनि जेके सियासत कनि थियूं। उन्हनि में क़ौम परस्त धुरियूं बि सरगर्म आहिनि जेके सिंध जे मुख़्तलिफ़ इशूज़ ते वक़्तन ब वक़्तन आवाज़ उथारींदियूं रहनि थियूं ऐं सियासत कंदियूं रहियूं आहिनि। नाज़रीन, चूंडुनि खां पोइ सिंध में सियासी सूरत-ए-हाल ऐं क़ौम परस्त धुरियुनि जे मुस्तक़बिल जे बाबति ॻाल्हाइण लाइ हिन वक़्तु असां सां स्टूडियो में महिमान मौजूदु आहिनि। सिंध यूनाइटेड पार्टी जा सरबराह सैयद जलाल महमूद शाह साहब। वॾी महिरबानी शाह साहब, तव्हां प्रोग्राम में आया। शाह साहब, मूंखे ॿुधायो त चूंडुनि खां पोइ हिन वक़्तु जेका सूरत-ए-हाल आहे उनखे तव्हां कीअं था ॾिसो? चूंडुनि खां पोइ सूरत-हाल जनरली इहो आहे त क़ौम परस्त उहा कामयाबी न माणे सघिया जंहिंजी तवक़ो हुई, पर उन में केतिरियूं ग़लतियूं सलतियूं उहे पंहिंजी जाइ ते सभु शयूं आहिनि। पर आउं सम्झां थो त ख़ुशूसन 10 जमायती इतिहाद जो जेको वॾो जेको आइडिया हो उन जे करे क़ौम परस्तनि बि मार खाधी ऐं उन्हनि 10 जमायतुनि बि मार खाधी। ख़ासि कर जेके वॾियूं जमायतूं हुयूं मुल्क जूं, उन्हनि जी इहा हबछ रही त इलेक्टेबल्स आख़िरी ॾींहं ताईं उन्हनि वटि ईंदा तेसि ताईं उन्हनि जा फ़ैसिला न करियो। उन जे करे इलेक्शन्स जे आख़िरी मराहिल ताईं नाला फाइनलाइज़ न थी सघिया त केरु उम्मीदवार किथां हूंदा। उन खां पोइ जेका पॉलिटिकल मोमेंटम कबी आहे उन में जलसा जुलूस जेके गॾियल इतिहादी सरगर्मियुनि जा अहिड़ो का बि न करे सघिया, ॿिनि सबबनि जे करे। हिकिड़ो सिक्योरिटी रीज़न्स जे करे ऐं ॿी जेका आहे सा पंहिंजी नाइलियत जे करे, त उहा असां न करे सघियासीं, जंहिंजे करे उहा असां कामयाबु न करे सघियासीं। पर सिंध यूनाइटेड पार्टी असां पंहिंजी, मुंहिंजे ख़्याल में वॾी त जमायत कोन आहियूं, पर असां तक़रीबन 2.25 लख वोट असांजी जमायत मुख़्तलिफ़ सीटुनि ते, 2 नेशनल असेंबली जे सीटुनि ते, 3 सूबाई असेंबलियुनि जे सीटुनि ते असां वोट खयां आहिनि। उन मां साबित थियो त असां पेक़दम ज़रूरु रखियो आहे। पर आउं सम्झां थो त ऑन द होल क़ौम परस्तनि खे मायूसी थी आहे ऐं उहा उन जे करे जो जेको इतिहादी सरगर्मी में रहिया त असां ख़ुदि पंहिंजा फ़ैसिला न पिया करे सघूं। ग़लतियूं कहिड़ी? तव्हां चओ त कुझु ग़लतियूं बि ॿुधाइणु पसंदि कंदो, कहिड़ियूं ग़लतियूं जंहिंजे करे क़ौम परस्त सोभारा न थी सघे? उन जो सबबु इहो हो त असांजा जेके बि ज़्यादातर असीं दोस्त असां हिन प्रोसेस मां गुज़िरियल आहियूं, कई 10-20 सालनि खां गुज़िरियल आहियूं। उन करे असांखे इलेक्शनी तजुर्बात काफ़ी रहिया। असांजा क़ौम परस्त अक्सर दोस्त जेके आहिनि सो इलेक्शनी प्रोसेस मां गुज़िरियल घटि हुआ। उन करे जेसि ताईं माण्हू चवंदा आहिनि त भाई पाणीअ में घिड़बो न त सिखबो किथां। त सूबाई या क़ौमी असेंबलीअ जो लेवल जो जेको स्ट्रेचर हो या जेका लेवल हुई उहा थोरी वॾे पैमाने ते थींदी आहे ऐं उनजी उहा बुनियादी तौर ते तयारी न करे सघिया। नंबर ॿी ॻाल्हि जेका बेसिकली ॻाल्हि इतिहादी सरगर्मी। असां 10 जमायती इतिहादनि में रहियासीं ऐं छो त असांजी हिकिड़ी सपना बि इतिहाद हो ऐं सपना में बि असांजे काफ़ी दोस्तनि जी गैर संजीदा अमल ऐं को बि फ़ैसिलो न करे सघणु, वरी डिपेंड करणु वरी अञा 10 जमायतुनि ते। जॾहिं 3 जमायतूं पाण में डिसीजन नथियूं करे सघनि त 10 जमायतुनि में उहो कीअं हल थींदो? इहो हिकिड़ी वॾी ॻाल्हि हुई। त इहे उहे ग़लतियूं हुयूं ऐं मूं तव्हांखे ॿुधायो त 10 जमायतुनि में ख़ुदि आख़िरी ॾींहं ताईं जेके वॾियूं जमायतूं हुयूं, जीअं मुस्लिम लीग हुई या वॾी जमायत फंक्शनल हुई असां वटि सिंध में, उहे जमायतूं आख़िरी ॾींहं ताईं लेट कराईंदियूं रहियूं। हर मीटिंग में फ़ैसिलो पोस्टपोन, हर फ़ैसिलो। बाबा कुझु डिसीशन तव्हां कंदा वञो त कैंडिडेट डिसाइड थींदा वञनि त कुझु ईअं छा थियो त सभिनी जाइनि ते फार्म भरिजी विया, सभिनी पार्टियुनि जा बि विया, पोइ को बि माण्हू पोइ ते हटण जे लाइ तयारु कोन हो। ख़ुदि असांजी जमायत में बेड़ा बहिरान थिया जंहिंमें असांजा पंहिंजा दोस्त हटण जे लाइ तयारु कोन हो। त उहो जेको इतिहादी या जमायती इतिहादी जेको हिकिड़ो मैसेज वञिणो हो सॼी सिंध जे अवाम, उहो नाकाम थी वियो। ईअं ज़ाहिर थी वियो त पीपल्स पार्टी या ॿिए तरफ़ अलॻि अलॻि इंडिविजुअल्स आहिनि। इंडिविजुअल्स जे बुनियाद में यकीनन उहा हिकिड़ी वॾी जमायत हुई, उनखे ॾे माण्हुनि वरी निहारणु शुरू कयो जॾहिं त मुकमिल तौर ते सिंध खां मायूस, पीपल्स पार्टीअ जे कारकर्दगी खां सिंध जी अवाम मायूस हुई। पर छो त इहो हिकिड़ी सिंध जी 100 साल 125 तारीख़ रही आहे त चढ़ंदड़ सिज जा सलामी सभु हूंदा आहिनि। सो चढ़ंदड़ ॾिठो पए त पोइ वरी बि लॻे थो त सूबे में पीपल्स पार्टी पई अचे। ख़ासि करे केयर टेकर गवर्नमेंट जो रोल तमामु इम्पोर्टेंट हो। जॾहिं पीपल्स पार्टीअ जी ॿी टीम वारी केयर टेकर गवर्नमेंट जेका हींअर मौजूदु आहे उहा आई
त उन वक़्तु ई ज़ाहिर थी वियो त हीअ इलेक्शन आज़ादु ऐं ख़ुदि मुख़्तियार न थी सघंदी। पर शाह साहब तव्हां जीअं ॻाल्हि कई त 3 जमातूं क़ौम परस्तुनि जूं उन्हनि जो बि पाण में इतिहाद न थी सघियो, जेकॾहिं 10 जमाती इतिहाद जे ज़रिए तव्हां चओ था त उन में शामिलु थियणु ग़लती हुई या कुझु नाकामियूं कुझु कोताहियूं हुयूं जंहिंजो तव्हां चओ था त एतिराफ़ बि कयो था, पोइ छो न इहे जेके 3 जेके जमातूं आहिनि उन्हनि पाण में इतिहाद छो न कयो जॾहिं त इशूज़ बि साॻियो आहे, मसइला बि ॿुधायो साॻिया। त सियासी ना तजुर्बेकारी इहा हुई इलेक्शनी सियासी ना तजुर्बेकारी। इलेक्शन्स में हिक ॿिए सां पार्टियूं कीअं ॾे वठि कंदियूं आहिनि, कीअं इहे कंदियूं आहिनि। जीअं हाणे हींअर असांजा जेके दोस्त अची विया, इहो माना हिकिड़ो कंहिं अगरि सीट ते अगरि मुंहिंजा हींअर 5000 सीट ते अची विया आहिनि त हाणे मुंहिंजी स्ट्रेंथ शो थी वई त मुंहिंजी हिन इलाइक़े में हिन तक ते मुंहिंजा 5000 हुआ। इहो स्टैंडर्ड हूंदो आहे जेको पाण करणु आहे। उमूमन असांजा दोस्त जलसे जुलूस जी स्ट्रेंथ खे ही स्ट्रेंथ पिया सम्झनि त पोइ जे अगरि 10,000 जो या 15,000 जो जलसो करे था वञूं त इन मतिलबु आहे असांजा 15,000 वोटर आहिनि। ईअं न आहे। जलसो जुलूस हितां हुतां माण्हू मेड़े इकट्ठा करे थो, असुलु तक जे इलाइक़े जा माण्हू आहिनि। अगरि जलसो बि तव्हां तक जे इलाइक़े जे माण्हुनि जा था करियो त पोइ तव्हांजी उहा स्ट्रेंथ तव्हां उनखे कंहिं न कंहिं तरीक़े सां ॻणे सघो था, अदरवाइज़ न। त इहा दोस्तनि जी वॾे में वॾी रही, छो त असां मज़ाहिमती सियासत जा क़ौम परस्त बिल्कुलु असां ॼाणूं आहियूं। उनखां पोइ गॾोगॾु जेको आहे जलसनि जुलूसनि जा बि असीं क़ाबिल आहियूं। क़ौमी हक़नि जे हासिलात जे लाइ जेका जिदोजहद आहे उन जे लाइ बि असां बिल्कुलु हिकिड़ो पंहिंजो किरदारु अदा कयो आहे। पर जेको इलेक्शनरी सियासत जो हिकिड़ो जेको पंहिंजो हिकिड़ो तरीक़ेकार आहे उन मां छो त असांजी अक्सरियती दोस्त असां गुज़िरियल कोन हुआसीं, उन जे करे असां उन में धकु खाधो। तव्हां सम्झो था त जेकॾहिं इलेक्शनी हवाले सां जलसा जुलूस बि न कया विया, कानर गॾिजाणियूं त कयूं वयूं, नंढनि नंढनि तकनि ते जेके बि पार्टियूं हुयूं पंहिंजे पंहिंजे हवाले सां कानर गॾिजाणियूं त कनि पियूं, पर अहिड़ो को वॾो जलसो या अहिड़ो को माण्हू एॾे के प्लेटफॉर्म ते गॾु न करे सघिया। ॾिसो न हीअं हो न, मसलन अगरि तव्हां हैदराबाद ते असीं गॾु वञूं था, उन में 2 या 3 पार्टियूं आहियूं असीं क़ौम परस्त जमायतूं, उहे अगरि असीं गॾिजी जलसो करियूं त माण्हुनि ते मैसेज वञे। पर जे असां इनफ़रादी तौर ते अलॻि अलॻि पिया वर्क कंदासूं त उहा कामयाबी कान थींदी आहे। अहिड़े ई तरीक़े सां सॼे जेके क़ौमी ऐं असांजी तजुर्बो आहे उन में इहो आहे त अगरि क़ौमी ऐं सूबाई असेंबली जा उम्मीदवार गॾियल जलसा कंदा त उहो आम माण्हू वटि मैसेज वेंदो, बाबा हीअ सूबाई जा बि उम्मीदवार आहिनि, क़ौमी जा भई गॾियल आहे, हिननि जी स्ट्रेंथ हीअ आहे, उहो मैसेज वेंदो आहे। प्लस वरी अगरि क़ौमी इतिहाद आहे, उन जा इतिहादी लीडर बि अॻुवान अचनि था त उनखे ख़ुदि हिकिड़ो सपोर्ट कंदा। पर जे अगरि उन जी जाइ ते अगरि असीं उन्हनि ते यानी असीं इंडिविजुअल वेठा अलॻि अलॻि कंदासूं त इहा मुंहिंजे ख़्याल में त नाकामीअ जो सबबु अलॻि अलॻि असांजी जेका सियासी मूवमेंट हुई उन जे करे हुई। ऐं केतिरा बि ॿुधायो त फ़ैसिला न करे सघियासीं, छो त उन में 10 जमायती इतिहाद जी लीडरशिप जो रोल हो। हमेशह हिकु मूं सिंध बचायो कमेटीअ जी अॻुवाणी कई ऐं उनखे मूं जेतिरे हद ताईं मुंहिंजो टारगेट हो त असां हिनखे 6 महीना ताईं हलाईंदासीं। इलेक्शन्स अची वेंदियूं त पीपल्स पार्टीअ खे पोयां क़दम करिणो पवंदो ऐं इहो थियो। ऐं असां सम्झूं था त असां पंहिंजी कामयाबी माणी, छो त उन्हनि खे पोइ ते वापसि वठिणो पियो। त हीअ वरी इलेक्शनरी हिकिड़ो इतिहाद आहे जंहिंजी अॻुवाणी यकीनन मुस्लिम लीग फंक्शनल वटि हुई। त उनखे जेको मैसेज ॾियणो हो अॻुवाणी ऐं सभिनी खे गॾे हलाइण वारो, आउं सम्झां थो त उन्हनि जी नाकामी। अच्छा, जॾहिं त मसइलनि ते गॾियल जदोजहद बि थींदी रही आहे क़ौम परस्त धुरियुनि तरफ़ां, या सिबल ॿिटे मकानी निज़ाम जो मामिलो हुजे या सिंध में बेटनि जो मामिलो हुजे, आवाज़ बि उथारींदियूं रहियूं आहिनि क़ौम परस्त धुरियूं। इतिहाद न थियण जे करे तव्हां सम्झो था त अञा बि अॻियां नुक़सान थी सघनि था? आउं सम्झां थो त इतिहाद जेको हो उन वक़्त जो जी ॻाल्हि दुरुस्त हुई जेका इतिहाद जी हुई। इतिहाद खे खणी हलाइणु ॾाढो कॉम्प्लिकेटेड मसइलो हूंदो आहे ऐं इतिहादनि में बि आइडियोलॉजी जंहिंमें जी टोटल डिफरेंट हुजे। मसइला असांजा जमा इस्लामी बि हुई, असांजा JUI बि हुई, असांजा मुस्लिम लीग हुई, मुस्लिम लीग एन बि हुई, उहे वरी मर्कज़ जूं वॾियूं जमायतूं। ठीकु आहे, असां क़ौम परस्त बि जमायत हुआसीं। असांजो न सिंगल निशान हो, न असांजो सिंगल निशान हो, न असांजो कामन नारो हो, न कामन प्रोग्राम हो। जे अगरि इहे 3 शयूं तव्हां गॾु नथा ठाहे सघो त इतिहाद कीअं तव्हां गॾु हलाईंदो? त यकीनन जमा इस्लामी पंहिंजी एजेंडा पंहिंजे पार्टी प्रोग्राम ते पई करे, मुस्लिम लीग फंक्शनल पंहिंजे सियासी प्रोग्राम ते पई करे, असीं पंहिंजे ते पिया करियूं। हर जमायत जेको आहे सो पंहिंजे पंहिंजे प्रोग्राम जी पंहिंजे पंहिंजे निशान जी अलॻि पई ॻाल्हि थिए। जहिड़ो कर उहा साॻी आज़ादु इलेक्शन थी वई, इनफ़रादी तौर ते थी वई। ऐं सम्झां थो त जे अगरि इहो इतिहाद पंहिंजो इतिहाद जो पंहिंजो नालो डिक्लेयर करे हा, जेको असांजी जमायत बार बार इतिहाद जी मीटिंगुनि में रखी त बाबा
हिकिड़ो इतिहाद जो नालो रखो, ठीकु आहे न, इतिहाद जो हिकिड़ो निशान जे लाइ कॉमन जे लाइ असां गॾु दरख़्वास्त ॾियूं ऐं उन में इहा शइ जेके जेसि ताईं न कंदासूं त उहे असीं अचीव न करे सघंदासूं। ऐं थियो बि ईअं त असां उहो न करे सघियासीं, छो हिकिड़ियूं वॾियूं जमायतूं हुयूं, हाणे मुस्लिम लीग इन हुई मुल्क जी एॾी वॾी जमायत हुई, उहा यकीनन कॉमन निशान ते असां सां बीहण लाइ तयारु कयूं। इवन जमायत इस्लामी बि असां सां कॉमन निशान ते बीहण लाइ तयारु कान हुई, त इहो मुमकिन कोन हो त असीं अचीव करियूं सभु धुरियूं जेके मुतासिर रहियूं आहिनि पीपल्स पार्टीअ जी ख़राबु हुकुमरानीअ जूं ऐं उन जे नतीजनि में बलदियाती निज़ाम जी तबाहीअ जूं, उन जे बावजूदि बि कॉमन मैसेज ॾेई सघूं आवाम ॾे। ऐं सम्झां थो इहा असांजी नाकामी आहे। अच्छा, किन तज़ियाकारनि जो इहो बि ख़्यालु आहे त सिंध जा क़ौम परस्त पीपी मुख़ालिफ़ वोट गॾु न करे सघिया, तोड़े जो 10 जमाती इतिहाद बि कयो वियो, उन जे बावजूदि बि उहा स्ट्रेंथ न ॾेई सघिया। मूं अर्ज़ु कयो न त इहा ॻाल्हि त सही आहे न, जे अगरि असां गॾियल असीं वर्क बि नथा करे सघूं, गॾियल जलसो बि नथा करे सघूं, त इहा त असीं मैसेज ॾियण में नाकाम वियासीं न। इहा हक़ीक़त आहे, तव्हां दुरुस्त आहियो, पर मूं तव्हांखे ॿुधायो त उन जे पोयां जेके मुंझारा हुआ परेशानियूं उहे इहे हुयूं। अच्छा, हाणे चूंडूं बि थी गुज़रियूं, अॻियां तव्हां क़ौम परस्त धुरियुनि जे मुस्तक़बिल खे कीअं था ॾिसो, उन्हनि जी सियासत असीं पाण में सलाह करे उन खां पोइ अॻियां क़दम वधाईंदासूं। असां सरेंडर कोन कयो आहे। पहिरीं ॻाल्हि आहे, असां सम्झूं था त हींअर ईंदड़ वक़्तु बलदियाती इलेक्शन्स जो क़याम आहे। बलदियाती पहिरीं त हीअ आहे त आया पीपल्स पार्टी हिन मौजूदा बलदियाती निज़ाम खे रखणु थी चाहे या वरी उहो साॻो 2002 वारो आणणु थी चाहे। असीं सम्झूं था त असांखे सिर्फ़ु अवामी जेके फोरम आहिनि उते असां जहिड़ो कयो आहे, हाणे असीं अदालती फोरम में बि जहिड़ो कंदासीं, ठीकु आहे न। अॻे असांजी छो त इतिहाद इहो फ़ैसिलो कयो हो त बाबा अदालत खां वधीक अवाम जी अदालत में वञणो घुरिजे। हाणे जे अगरि अहिड़ो को गॾियल फ़ैसिले सां अगरि असांखे अदालत में वञणो थो पवे त अदालत में जेके आइन जे मनाफ़ी आहिनि, सूबाई ख़ुदमुख़्तियारीअ जे मनाफ़ी आहिनि ऐं ॿियूं ॻाल्हियूं आहिनि, उन्हनि खे असीं अञा सुप्रीम कोर्ट में हलंदड़ आहे केस हो, त असीं उन में बि उनखे चैलेंज करे सघूं था। पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त असांजो उन जे लाइ छा हूंदो। ॿी ॻाल्हि आहे त बलदियाती इलेक्शन्स हिकिड़ी नर्सरी थींदी आहे पॉलिटिकल वर्कर जी, जितां काउंसलर जेॾी महिल 400 या 500 वोट खणंदो आहे त माण्हू खे ख़बर पवंदी आहे। हिकिड़ो नाज़िम जेको हूंदो आहे, हिकिड़ो यूनियन जो जेको नाज़िम हींअर उहो या चेयरमैन अॻे हुनखे चवंदा त अगरि उहो 3-4 हज़ार वोट खणे थो त 5000 मुंहिंजे स्टैंडर्ड जे हिसाब सां जेको 5000 माण्हू वोट पंहिंजे इलाइक़े मां खणे थो, उहो क्वालिफाई करे थो फॉर द MPA जे लाइ एज़ ए कैंडिडेट पंहिंजो पाण खे शो करे सघे थो। त 5000 जे लाइ ई उहो क्वालिफाई करे थो, त उहा उन में उन टेस्ट मां अञा असांजूं धुरियूं सियासी धुरियूं असांजूं गुज़िरियलूं कोन्हनि। असां त बीहारिया बि आहिनि, खटिया बि आहिनि, हाराया बि आहिनि, सभु शयूं कयूं आहिनि, असांजा अक्सर दोस्तनि कोन कया आहिनि। ऐं सम्झां थो त जे अगरि हिन भेरे बलदियाती इलेक्शन्स में संजीदगीअ सां पंहिंजे वर्कर्स खे काउंसलर्स खां वठी ऐं नाज़िमनि ताईं अगरि उनखे कंदा संजीदा नमूने सां इहो कंदा, ऐं जे अगरि असां सां मशवरो कंदा असांखे जेका ॼाण असीं ॾींदासूं, पर जे अगरि संजीदगीअ सां कंदा सभु उहे कंदा त हिकिड़ो नंबर ऑफ स्ट्रेंथ क़ौम परस्तनि खे हर ज़िले में तालुकनि में पंहिंजा माण्हू शो करणा पवंदा ऐं उहे ई फ़ैसिला कोन हूंदा। ऐं पोइ तव्हांजा जेके बि हुकूमती शराकती फ़ैसिला हूंदा उन्हनि में तव्हांजी हिसेदारी हूंदी। उन वसीले ई तव्हां जेको आहे सो सियासी निज़ाम में नए सिरे सां तव्हां घिड़ी सघो। ब्रेक जो टाइम थियो आहे, ब्रेक खां पोइ कंटिन्यू कयूं था। नाज़रीन, वक़्तु थियो आहे ब्रेक जो, वठूं था ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। शाह साहब, तव्हां सम्झो था जेकॾहिं क़ौम परस्त पंहिंजे सपना जे प्लेटफॉर्म ताईं बीहनि हा त रिज़ल्ट कुझु मुख़्तलिफ़ हुजे हा? आउं सम्झां थो त कुझु चई नथो सघिजे। असां सपना जे प्लेटफॉर्म तां हथल इम्कान कोशिशि कई त दोस्तनि खे वेहारे कुझु फ़ैसिला करे। ईअं ई बि थियो त हिकिड़ी जमायत सां वेहो त ॿी जमायत न अचे, ॿी जमायत सां वेहूं त टी न अचे। नतीजो इहो थियो त असां जहिड़ो करे हक़ीक़त न अहिड़ो दिलि शिकस्ता थी वियासीं त जहिड़ो असां हिते वेही फ़ैसिला ई कोन पिया कयूं। चयोसीं ठीकु आहे, जे अगरि असां पाण में फ़ैसिला एग्री नथा करे सघूं, थी सघे थो 10 जमायती इताद में असीं पंहिंजो पाण में फ़ैसिला करे वञूं, त पोइ असां इहा कई त उहा ठीकु आहे। इहा ॻाल्हि आहे। ऐं सम्झां थो जे अगरि क़ौम परस्त थोरे हद ताईं बि पंहिंजा फ़ैसिला पाण करे पोइ असीं गॾियल फ़ैसिला 10 जमायतीअ में खणी वञूं हा त असांजे लाइ वधीक कारगर।
अच्छा, सिंध जे क़ौम परस्तनि जो सियासी महवर बि साॻियो ई आहे। उन खां पोइ सिंध जे इशूज़ ते जेको आवाज़ उथारनि था उहो बि गॾियल तौर ते उथारनि था, पर पोइ बि इन्हनि मामलनि ते इतफ़ाक़ नथो थी सघे। तव्हां सम्झो था त इन ज़रिए आवाम ताईं तव्हांजो पैगाम बहितर तरीक़े सां नथो पहुचे ऐं तव्हां जेको आहे सो इन में नाकामी थिए थी तव्हांखे हिते ई? सियासी मूं सवेर अर्ज़ु कयो त हीअ सियासी ना तजुर्बेकारी आहे। मुंहिंजे ख़्याल में त हाणे जेॾी महिल हीअ सियासी अमल मां गुज़रंदा, हिकिड़ो अमल मां हिकिड़ो सूबाई क़ौमी असैम्बलियुनि जे अमल मां गुज़री चुका थो। ऐं सम्झां थो त बलदियाती निज़ाम जी अमल मां गुज़रणु निहायत अहम आहे। जेका नर्सरी थींदी आहे सियासी जमायत, तमामु सिंध जा जेके वॾा वॾा सभु सियासी माण्हू जेके पैदावर थिया कदवा उहे बलदियाती निज़ाम जी मां पैदा थिया। ठीकु आहे न, भले तव्हां पंहिंजो अला बख़्श उमरे खां वठी वठो, अलंदे शाह खां वठो, साईं जी एम सद खां वठो, ॿिए इहे सभु बलदियाती निज़ाम जे ज़रिए यूनियन में आया, तलकनि में आया, ज़िलनि में आया। उन्हनि खां पोइ वरी MPA थिया, पोइ हिकिड़ा ॻाल्हि थिए त उन हिकिड़े प्रोसेस मां निकितल हुआ, त हुननि खे सॼे उन प्रोसेस जी ख़बर हुई। पर छो त असांजा कॉम्परस जमायतूं ज़्यादातर बाइकाट कंदियूं रहियूं आहिनि, लातालकी रहियूं आहिनि, उन करे उन अमल मां गुज़रियल कोन्हे। उन जे करे हुननि खे उहा ख़बर कान हुई ऐं ना तजुर्बेकारीअ जे करे असां मार खाई विया। क़ौम परस्त धुरियुनि जे इत्तेहाद खे मुनज़िम करण लाइ तव्हां हाणे कहिड़ी हिकमत अमली इख़्तियार कंदो, के राब्ता वग़ैरह कया आहिनि तव्हां? ॾिसो न, असां वधि में वधि हींअर या पिया करियूं त पंहिंजी, ॾिसो हींअर हिकिड़ी सॼी सिंध में सरासरी तौर ते ॾिसिजे त हिन इलेक्शन्स खां पोइ हिकिड़ी मायूसी थी आहे। मायूसीअ में असांजो क़ौमी वर्कर जेके बि जमायतूं कॉम्परस जमायतूं उन्हनि में काफ़ी मायूस थी विया, मायूसी थी आहे। पोइ मुख़्तलिफ़ सबबनि जे करे पहिरीं त असांखे पंहिंजे वर्कर खे मायूसीअ मां कढणो आहे, ऐं ॿियो ॻाल्हि आहे त हिन में सियासी अमल में शराकतदारी करणी आहे ऐं उन जे लाइ तयारु करिणो पवंदो त ईंदड़ बलदियाती इलेक्शन्स जे लाइ हर दोस्त पंहिंजे पंहिंजे इलाइक़नि में तयारी वठनि। पोइ अगरि तयारी वठंदा ऐं कंहिं बि हद ताईं एडजस्टमेंट थींदी त बि ठीकु आहे, पर जीअं अगरि न बि थी थिए त मुंहिंजे ख़्याल में त जेके बि कॉम्परस जमायतूं जेके सियासत में हिसो वठणु चाहिनि थियूं, अगरि बलदियाती अमल में ईंदियूं त घणो कुझु बहितरी अची वेंदी। असां पंहिंजी पार्टीअ जी 1 जून खां वठी मुंहिंजो दौरो शुरू थो थिए ऐं उन खां पोइ असां पंहिंजी सॼी जमायत जी तयारी ऐं वर्किंग करियूं था। पार्टीज़ जे वर्करनि खे कढंदासूं, उन खां पोइ जेको आहे उन्हनि खे बलदियाती इलेक्शन्स जी तयारी जे लाइ उहो करिणो पवंदो। त इंशाअल्लाह ताला असीं पंहिंजी पार्टी जे दोस्तनि खे खणी वेंदासूं, इलेक्शन जे अमल में आणे वेंदासूं। हिकिड़े भेरे उहो काउंसलर थी वेंदो, हिकिड़े भेरे उहो नाज़िम थी वेंदो, हिकिड़ो उहो थी वेंदो, त हू ख़ुदि हिकिड़ो वॾो सियासी तजुर्बेकार सियासतदान हूंदो। उन प्रोसेस मां गुज़री जेॾी महिल मथे ईंदो त पोइ उहो हिकिड़ो कारगर सियासी नुमाइंदो थी सघे थो। अच्छा, तव्हां वर्करनि खे अवाम खे हिन मायूसी मां कीअं कढंदो जेको रिज़ल्ट हिन वर्करनि खे कढणु इहो सियासी जमायतुनि जो पंहिंजो आर्ट आहे। असांजी पंहिंजी जमायत, असांजो पंहिंजो आर्ट आहे। असीं बनस्बत ॿियनि क़ौम परस्त जमायतुनि जे एतिरो मायूसी असांजी कान्हे। इन करे जो 3-4 जमायत सीटुनि ते संजीदा इलेक्शन कई, 2-4 हज़ार वोटनि ते खटीसूं या हाराईसूं, जेके हारायूं अथऊं उहे ई अथऊं। मुंहिंजा पंहिंजी PS 71 ते 30,000 वोट आया आहिनि, नेशनल असेंबली ते मूंखे 60,000 वोट मिलिया आहिनि। त असां त पंहिंजी इलेक्शन कई जीअं इलेक्शन कबी आहे। इहा अलॻि आहे त जेका पॉलिटिकल इंजीनियरिंग थियल हुई हिन भेरे, जंहिंमें ROs जो ख़ासि तौर ते किरदारु हो ऐं जेको कुझु मिलिट्री या पंहिंजो रेंजर्स जो जेको किरदारु हो या पुलिस जो ऐं केयरटेकर गवर्नमेंट जो किरदारु हो, उनजे करे ही सॼो इलेक्शन्स जी सूरत हाल मुंहिंजे ख़्याल में अधो अधु सिंध में नतीजा जेको आहे सो मैनिपुलेट कया विया आहिनि। अधो अधु, सॼा नथा चऊं, काफ़ी जाइनि ते पीपल्स पार्टीअ जा पुराणा ऐं संजीदा उम्मीदवार, पर इलाही अहिड़ा इलाइक़ा जिते हू माण्हू निकिरी नथी सघिया, माण्हुनि उन्हनि खे मुचड़ा थिया। उहे हैरतनाक ॻाल्हि आहे त उते अगरि उहे 70% वोट खणी अचनि, जिते बेनज़ीर जे टाइम में बि जेतिरो वोट न थी वञे, त इहो हैरान कुन ऐं इहे सवालिया आहिनि। ऐं आउं सम्झां थो त जे अगरि इलेक्शन कमीशन, इम्कान तमामु घटि आहे, इलेक्शन कमीशन अगरि वेरिफिकेशन कराईंदी अंगूठनि जो त सभु दूध का दूध पानी का पानी थी वेंदो ऐं उहा ॻाल्हि ज़ाहिर थी वेंदी त कीअं मैनिपुलेट कया विया, कीअं पोलिंग अमलनि खे मैनिपुलेट कयो वियो, कीअं पोलिंग स्टेशन खे पोलिंग स्टेशन्स पकनि मां खणाए कचनि में खणाए वञण इहा हिकिड़ी पुराणी प्रैक्टिस आहे, हींअर न आहे त काई फस्ट टाइम थी आहे। पर इलेक्शन स्टाफ खे जेको आहे सो जजनि जे ज़रिए रातो राति जेको आहे सो फेराइणु ऐं वरी 3 ॾींहं नतीजनि खे उसूलनि इहो हूंदो आहे त जीअं ई तव्हांजो पोलिंग मटीरियल अचे ओॾी महिल RO वटि डेस्क लॻल हुजे ऐं रिज़ल्ट अनाउंस करे 3 ॾींहंनि खां पोइ नतीजा लॻे थो त जेका धांधली कई वई उनखे बाक़ाइदा टाइम ॾिनो वियो त तव्हां उनखे पंहिंजी वारदात खे मिटाए छॾियो।
उहा कई वई। उनजे बावजूदि बि वारदात पंहिंजा पेर छॾींदी आहे, उहा ज़ाहिर थी सघे थी अगरि ज़ाहिर करण जी का कोशिशि थी करे। अच्छा शाह साहब, हर दफ़ा जॾहिं चूंडुनि खां पोइ जेके पार्टियूं हाराईंदियूं आहिनि त उहे इन तरह जी वावेला जीअं हाणे थिए पई, मुख़्तलिफ़ पार्टियुनि तरफ़ां एहतजाज कयो वियो, धरना हया विया, इलेक्शन कमीशन खे लिखत में ॾिनो वियो, या जेके मीडिया ते रिपोर्ट्स आयूं त इहा वावेला थींदी रही आहे। असां वटि इहा हिकिड़ी रिवायत न ठही वई आहे, तव्हां सम्झो था? रिवायत ज़रूरु हूंदी आहे। असां फैक्ट्स ते था करियूं, असांखे इन ते कोन्हे त रुॻो धांधली थी आहे। मूंखे कोन्हे, मुंहिंजी तव्हां अगरि आउं चवां थो त बाबा मुंहिंजी आहे या मुंहिंजे पार्टीअ जी जेके बि तक आहिनि न, उन तव्हां इंडिपेंडेंट को पंहिंजो हिकिड़ो मोकिलियो, को बि साफ़ी त वञी माण्हुनि खां पुछे बाबा वोट कंहिंखे ॾिनो, त तव्हां चाहियो छा था, कीअं, त तव्हांखे ख़बर पइजी वेंदी। त जीअं अगरि उनजे बावजूदि बि सभु माण्हू चाहिनि पिया त बाबा जलाल शाह खे वोट ॾियायूं ऐं कटे अगरि ॿियो माण्हू उन जाइ ते थो वञे त उन्हनि जे माण्हुनि जी दिलि आज़ारी ज़रूरु थी आहे। आउं सम्झां थो त पीपल्स पार्टीअ जेका हीअ धांधली कई आहे, इन जो ईंदड़ इलेक्शन में ज़बरदस्त रिएक्शन थींदो। इन जो एॾो रिएक्शन थींदो जंहिंजो हू अंदाज़ो कोन था करे सघनि, छो त जॾहिं बि अवाम जे मैंडेट खे लताड़बो आहे त अवाम उन जो रिएक्शन कंदी आहे। ऐं सम्झां थो त इन जो रिएक्शन फितरी आहे। अच्छा डॉक्टर कादिर मक्सी बि सपना खां आलीदगी जो ऐलान कयो आहे, छा 10 जमाती इत्तेहाद अञा बरक़रार रहंदो तव्हांजो? ॾिसो, इहो आहे, मूं सवेर वर्ज़ कयो त इन में वॾियुनि जमायतुनि जो ख़ुशूसन इन में लीडिंग रोल जेको आहे सो मुस्लिम लीग फंक्शनल जो, पर आउं सम्झां थो त इलेक्शन ई कामयाबी हुजे या नाकामी हुजे, इतिहाद जेॾी महिल थींदो आहे त उनजी कामयाबी नाकामियूं सभिनी खे खणबियूं आहिनि, पर उहा लीडिंग रोल कोन पई करे। जे अगरि लीडिंग रोल करे हा त आउं सम्झां थो त इन इतिहाद खे बरक़रार रखी सघिजे थो। जे अगरि लीडिंग रोल न कंदी त हर को माण्हू पंहिंजो सर्वाइवल जे लाइ हर को माण्हू कोशिशि कंदो, हर को पंहिंजी जमायत पंहिंजीअ खे ज़िंदा रखण जी कोशिशि कंदो, हर को पंहिंजनि नतीजनि वठण जी कोशिशि कंदो। या इहो इत्तेहाद इलेक्शन ताईं, चूंडुनि ताईं हुयो या अञा? इहो हो, इहा हिकिड़ी 10 जमायती इत्तेहाद इलेक्शन इत्तेहाद, इहा हिकिड़ी हक़ीक़त आहे। पर अगरि इलेक्शन खां पोइ बि जे कंटिन्यू करे सघिजे थो सियासी अमल में त को हर्ज कोन्हे, पर आउं सम्झां थो त इहो हो इलेक्शन इत्तेहाद। अच्छा, क़ौम परस्त पार्टियुनि जे सरबराहनि तरफ़ां चूंडुनि दौरान, चूंडुनि खां अॻु में हिक ॿिए जे ख़िलाफ़ बयान बि ईंदा रहिया, हिक ॿिए जे साम्हूं उम्मीदवार बि बीहारिया विया, इनखे तव्हां कीअं था ॾिसो? न त तव्हां छा चयो? मूं अर्ज़ु कयो त जेको मूं तव्हांखे ॿुधायो त इत्तेहादी असां केतिरियूं सपना में इत्तेहादी में असीं न करे सघियासीं, केतिरो 10 जमायतुनि में असीं न करे सघियासीं, ऐं केतिरियूं ॻाल्हियूं फ़ैसिलनि करण खां पोइ अमली तौर ते असीं उन्हनि शयुनि ते बीही कोन सघियासीं। उहा असांजी सियासी न तजुर्बेकारी हुई, जंहिंजे करे इहे ज़रूरु ग़लतियूं थियूं आहिनि, पर मुंहिंजे ख़्याल में उनजे बावजूदि बि असीं एतिरो मायूस कोन आहियूं, असीं पुरुमीद आहियूं। अच्छा, जेकॾहिं सिंध जूं क़ौम परस्त धुरियूं पंहिंजी अलॻि सियासत करे या पंहिंजी अलॻि हिकिड़ी सुञाणप कराइनि जेका कंहिं वफ़ाक़ी पार्टी जे इत्तेहाद में न हुजे, तव्हां नथा सम्झो त इन जी तव्हांखे का खोट महसूसु थिए थी? वफ़ाक़ी पार्टी सां हुनजो इत्तेहाद न हुजे, पंहिंजे अलॻि हुन ते? ईअं बि मुमकिन आहे, पर यकीनन ॾिसो, ॻाल्हि ॿुधो, वफ़ाक़ी पार्टियुनि सां असांजी ॻाल्हि, असांजी एजेंडा बि जेका आहे सा ज़्यादातर सूबाई ख़ुदि मुख़्तियारी जी आहे, तमामु क़ौम परस्त जमायतुनि जी, असांजी बि उन मां। पर जेॾी महिल तव्हांखे वफ़ाक़ी पार्टी, तव्हांखे सियासत में आइसोलेट कोन थियणो आहे, तव्हांखे अॼु न सुभाणे वरी बि कंहिं न कंहिं वफ़ाक़ी पार्टी सां तव्हांखे को न को रिलेशन रखिणो पवंदो, ठीकु आहे न? त जे अगरि उन में कंहिंसां अगरि इत्तेहाद थी थो वञे त को उन में हर्ज कोन्हे। आउं सम्झां थो इहा अलॻि ॻाल्हि आहे त क़ौम परस्तनि खे पंहिंजी अगरि स्ट्रेंथ साबित करे वञा, पोइ शायदि इलेक्शन खां पोइ बि उन्हनि सां इत्तेहाद मुमकिन हो, पर आउं सम्झां थो त उन में असीं नाकाम विया आहियूं, उन असीं पंहिंजी नाकामीअ जी जो खे जेको आहे मञूं था। अच्छा, सिंध जूं क़ौम परस्त धुरियूं सिंधी माण्हुनि जी सोच मिज़ाज जे ख़िलाफ़ हिकिड़ी वफ़ाक़ी पार्टी जी मुखालिफ़त और ॿी जी हिमायत कनि थियूं, छा इहो कारण त कोन्हे जो सिंधी माण्हू वोट नथा ॾियनि या घटि वोट ॾियनि था? न, इहो कतई कोन्हे। इहो हिकिड़ो उन्हनि जमायतुनि जिन पैसे जी रांदि कई आहे, उहे अहिड़ियूं ॻाल्हियूं हलाइनि थियूं। आउं सिर्फ़ु इहो थो ॿुधायां त मौजूदा पीपल्स पार्टीअ जी लास्ट वफ़ाक़ी हुकूमत कहिड़ा कारनामा कया ऐं सूबाई हुकूमत कहिड़ा कारनामा कया। बिटो बल्दियाती निज़ाम सूबाई हुकूमत आंदो, बोर्ड जेका सिंध में आंदी पीपल्स पार्टी आंदी, न रुॻो आंदी पर जिन उन्हनि जे अमलदारनि उन्हनि सिंध खे 8 ज़िलनि खे ॿोड़ियो, उन्हनि जो बचाव कयूं, ऐं उन जो बचाव जी निशानी ही मौजूदा वज़ीर आला आहे जिन उन्हनि ॾोहिनि खे बेॾोही करे छॾियो, सुप्रीम कोर्ट उन्हनि जो निशानदही करे छॾी, माना ॿोड़ण वारा बि आहे। छा बहसियत क़ौमी सोच रखंदड़ जे मुंहिंजे मथां इहा ज़िमेदारी न आहे त आउं जंहिं माण्हूअ सिंध जी तबाही कई आहे उनजे मथां आङुर खणा, उनखे चोर खे चोर चई सघां? मुंहिंजी ज़िमेदारी आहे, आउं भले कुझु करे सघां या न करे सघां, पर मुंहिंजो कमु आहे त आउं सच खे सच चवां। उन खां अलावा हीअ जेको लॉ एंड ऑर्डर जी सॼी सिचुएशन रही आहे,
कराची जे अंदरि जेका मारामारी रही आहे ख़ासि तौर ते सिंधी नौजवाननि जी सिंधी ऑफिसरनि जी जेको को वीचारो वञी थड़ी थापड़ी को फ्लैट में वञी जाइ वठे त पहिरीं उहो मारिजी वञे हलियो ऐं उहा पीपल्स पार्टीअ जी हुकूमत वञे उहा ख़ामोश तमाशाई बि बणिजी वेठी हुजे इहा ॻाल्हि आहे। उन खां पोइ हिते जेका बि दहशतगर्दी थींदी रही आहे उनखे तहफ़ुज़ ॾे। उन खां पोइ सॼी सिंध जे माण्हुनि जे ख़िलाफ़ु जेको आहे इंतकामी कारवायूं केस। ॿी ॻाल्हि आहे त सॼी अधु सिंध खे विकिणणु अॼु बि बदकिस्मती सिंध जी आहे त सिंध जो जे अगरि नुमाइंदो टपी थी अचे इन खां वधीक बदकिस्मती कहिड़ी ॻाल्हि आहे। हाणे आउं चवां त बाबा टपी आहे छो त चूंडिजी वियो आहे उन करे जेको आहे ऐं कतई तौर ते चूंडिजी आयो हुजे पर चोर आहे। चोर खे चोर चइबो सचो आहे त ठीकु आहे उनखे हक़ु आहे पोइ अची ॻाल्हि करे हू चोर आहे। वरी सिंध जूं ज़मीनूं काइम अली शाह मिस्टर टपी एंड अदर्स विकिणंदा वरी कंदा वरी सिंध जी तबाही कंदा। उन वक़्त में छा बहसियत क़ौम जी क़ौमी सोच रखंदड़ माण्हू हुजे आउं ख़ामोश रहां या उनजो हिसो थी वञा या उन्हनि जो साथारी बणिजी वञा हलियो ऐं कतई तौर ते कोन पर शाह साहब इहे जेके सभु तव्हां ॻाल्हियूं कयो था उनजे अगरि ॾिठो वञे इन जे पस मंज़र में त जेकॾहिं क़ौम परस्तूरियूं हुयूं सिंधी माण्हुनि जूं हिकिड़ियूं उमेदूं हुयूं त उहे बि त उन्हनि उमेदनि ते पूरा न लही सघिया। असांखे अफ़सोस आहे सिंधी माण्हूअ जे सोच ते अॼु बि अगरि उहे वतन कार्ड जे म्यान ते या अगरि मुंहिंजे तक में 10 करोड़ रुपया पैसा विराया विया अगरि पैसनि जे एवज़ पंहिंजो ज़मीर फ़रोशी कंदा त पोइ नतीजो इहो निकिरंदो त तव्हांखे ज़ालिम हुकुमरान रहंदा। ज़ालिम हुकुमरान मिलंदा जेके तव्हांखे मिलनि पिया थी सघे थो त हिन खां वधीक तबाही आहे। असां पंहिंजे क़ौम जे जियापे ऐं उन बचाव जे लाइ हिकिड़ी कोशिशि करियूं था ऐं उनजे लाइ हिकिड़ो अल्टरनेट बि ॾियूं था। जे अगरि तव्हां उनखे सुञाणप न करे सघंदो अगरि तव्हां पंहिंजी उनजी मोट न ॾींदो तव्हां ज़ाती मफ़ादनि नंढड़नि ऐं ख़सीस ॻाल्हियुनि जे लाइ तव्हां उन्हनि खे ॾींदो क़ौमी मफ़ादनि खे तव्हां भलाए ताक़ रखी छॾींदो नतीजो इहो थींदो त सिंध तबाही ने पोइ बार बार ख़ुशूसन आउं मीडिया जे दोस्तनि खे चवंदुसि त असांजी त न्यूज़ बि हलाइण लाइ तयारु कोन हुआ सॼी पॉलिटिकल मूवमेंट में। हाणे वरी जेॾीमहिल सिंध जे ॾुखिया ॾींहं ईंदा पोइ चवंदा क़ौम परस्त किथे आहिनि। अड़े बाबा क़ौम परस्तनि खे त वीचारा इलेक्शन में सॼो ॾींहुं धिका पे खाधऊं त तव्हां असांजी कवरेज बि ॾियण जे लाइ तयारु कोन हो। हाणे वरी क़ौम परस्त बाबा हाणे अचो त बाबा हाणे ज़िमेदार आहे। बाबा ज़िमेदार त उहे आहिनि जिन खे तव्हां चूंडियो आहे न जिन खे चूंडियो आहे हाणे अवाम उन खां वठे। पर शाह साहब तव्हां बि त पंहिंजो उहो न करे सघियो न माण्हुनि जी उमेदनि ते तव्हां बि पूरा तव्हांजो पंहिंजो इतिहाद उहो मज़बूत नतीजा न ॾेई सघियो। इन ते ब्रेक खां पोइ उनखे कंटिन्यू कयूं था। ब्रेक जो टाइम थियो नाज़रीन वक़्तु थियो आहे ब्रेक जो वठूं था ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। जी शाह साहब ब्रेक ते वञण खां अॻु में ॻाल्हि हले पई सिंध जे माण्हुनि जी उमेदनि जी माण्हू तव्हां मां छो न उमेदूं रखनि जेकॾहिं तव्हां पहिरीं सपना जो इतिहाद ठाहियो सिंध बचायो कमेटी जो उनखां पोइ 10 जमाती इतिहाद जो सिंध जा जेके मसइला जेके इशूज़ आहिनि उन्हनि जे हवाले सां तव्हां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते आवाज़ बि उथारींदा रहिया आहियो इतिहाद बि तव्हां कया नाकामी बि उनखां पोइ जेका आहे थी तव्हां पंहिंजूं ग़लतियूं बि मञो था ऐं पोइ तव्हां कीअं था ॻाल्हि कयो त पोइ माण्हू तव्हांखे न ॾिसनि या माण्हू तव्हांखे न चवनि तव्हां त उमेदूं पूरियूं न करे सघिया न। मुंहिंजे ख़्याल में इतिहाद जी रुॻो ॻाल्हि करे ऐं पंहिंजी ज़िमेदारीअ खां न करे आउं सम्झां थो त सॼे सिंधी समाज जी छो त हीअ असांजो क़ौमी मसइलो आहे उनजो किरदारु खपे। मूंखे वॾो फ़ख़ुरु आहे हिन भेरे हिन खां अॻु में कॾहिं कोन थियो। आउं 1997 खां वठी इलेक्शन विढ़ंदड़ आहियूं। हिन भेरे पहिरियों दफ़ो सिंध जो शऊरी वोट मिलियो असांखे। मुंहिंजो घरु सिंध यूनिवर्सिटी जे सोसाइटीअ जे साम्हूं आहे। प्रोफेसर तबिको पढ़ियलु लिखियलु तबिको कॾहिं वोट ॾियणु निकिरंदो ई कोन्हे। उहो सम्झंदो आहे त इहा टाइम जो ज़्यान आहे। मूंखे पहिरियों दफ़ो प्रोफेसरनि पढ़ियल लिखियल माण्हुनि पंहिंजी फैमिली सां गॾिजी निकिरी वोट हींअर उन्हनि खां धकु रसियो जेके बेशऊर माण्हू हुआ जिन पंहिंजी क़ीमत ते वोट विकिणियो पैसनि ते विकिणियो। बाक़ी शऊरी वोट जेको आहे उहो मूंखे मिलियो। मूंखे निहायत फ़ख़्रु आहे। शऊरी वोट अगरि मूंखे 2000 बि वोट मिलियो आहे अगरि असां सॼी यूनियन काउंसिल उहा यूनिवर्सिटी जी खटी आहे उहो मुंहिंजे लाइ तमामु घणो कारगर आहे छो त उहा हुनजी हिकिड़ी हिमत अफ़ज़ाई आहे त माना इहो शऊर रखंदड़ या अयाज़ लतीफ़ अली जंहिंखे जेको वोट मिलियो आहे हैदराबाद में उहो हुनखे शऊरी वोट मिलियो आहे। ऐं सम्झां थो जेको बेशऊर वोट आहे उनजो गुमराह थियणु ईज़ी आहे पर पहिरियों दफ़ो थियो आहे त शऊरी वोट पंहिंजे शऊर तहत क़ौमी सोच जे तहत मिलियो आहे पर उनजो तइदादु तमामु थोरो आहे। पढ़ियलु लिखियलु असांजो अञा तबिको थोरो आहे उनजे करे जेॾीमहिल बि इहो असरअंदाज़ थींदो इहो कुल चवणु न आहे असांजो सभिनी जो किरदारु आहे। असांजो बि किरदारु आहे मीडिया जो बि किरदारु आहे। अगरि मीडिया पंहिंजूं पॉलिसियूं विकिणी छॾे
किन इश्तिहारनि ते या उन्हनि ते असांखे चयो वियो त बाबा हेतिरा हेतिरनि लखनि जा पैकेज ॾींदो त पोइ ठीकु आहे, जे न त अदरवाइज़ जेको आहे कवरेज कान मिलंदी। इहा ख़ुदि ॻाल्हि ज़ाहिर थी करे त असां अञा बि पंहिंजे मुआशिरे खां लातालुक़ आहियूं, अञा बि क़ौमी मसइलनि खां बेफ़िक्र आहियूं, बेनियाज़ आहियूं, अञा बि असां पंहिंजे ज़ाती मफ़ादनि खे, कारोबारी मफ़ादनि खे वधीक सुप्रीम सम्झूं था बनिस्बत क़ौमी मफ़ादनि। त इहा बि हिकिड़ी नाकामी आहे, इहा बि असांजी नाकामी आहे। ऐं माण्हू जेको आहे चोथों जेका वॾे में वॾो हिन इलेक्शन्स जो वॾे में वॾो नतीजो केयर टेकर गवर्नमेंट आहे, जेका पीपल्स पार्टी जी बी टीम हुई, हर कंहिंखे ख़बर आहे हीउ उनजो न आहे। जे अगरि इहा न्यूट्रल केयर टेकर गवर्नमेंट हुजे हा त नतीजा इहे कुझु ॿिया हुजनि। उनखां पोइ इहा ईअं लॻे ईअं थो त ॼण हिकिड़ो तइ थियल हो त फलाणे सूबे में फलाणे जी हुकूमत अचणी आहे, फलाणे हंधि फलाणे जी अचणी आहे, इहो तइ थियल हो। ऐं पोइ आरोज़ ग़रीबनि चयो त हाणे इन सां भला धंधो करे वठूं, जे अगरि जॾहिं करिणो ई इहो आहे त पोइ बहितर इहो आहे त को धंधो दाड़ी बि करे वठूं, पोइ उहो बि कमु थियो आहे। ऐं पहिरियों दफ़ो थियो आहे त आउं सम्झां थो त असां वटि जेको इलेक्शन जी जेका मशीनरी आहे, वाहिद हिकिड़ी शइ आहे जुडिशरी, जेके मञण न मञण जे बावजूदि बसि हुन ते एतमाद कंदा रहिया आहिनि, छो त इंतिज़ामी मशीनरी त टोटल करप्ट आहे ऐं बेकार आहे उन जे तौर ते। पर हिन पहिरियों दफ़ो हिस्ट्रीअ में इहो थियो आहे, पाकिस्तान जी हिस्ट्रीअ में, त उन्हनि फुल गंद कयो आहे ऐं करप्शन कई आहे। इहा पहिरियों दफ़ो थियो। हाणे माना आईंदा इंतिज़ामी मशीनरी कहिड़ी हूंदी जॾहिं जुडिशरी बि न बची असांजी, त कहिड़ी हूंदी जेका असांजूं इलेक्शन्स कराईंदी। इहो लॻे थो त पाकिस्तान जो इंस्टीट्यूशन जेको अदालती जेको कंहिं न कंहिं चौधरी साहिब जी जेका गॾु जिदोजहद जे करे इंडिपेंडेंस ऑफ जुडिशरी जो जेको इमेज डेवलप थियो, उनखे हिन इलेक्शन धकु हणी छॾियो। उन मां ज़ाहिर थी वियो त हीउ हाणे जुडिशरी बि इन जी कैपेबल न आहे तो इवन आज़ादु इलेक्शन्स कराए सघे। अच्छा, सिक्योरिटी जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कजे त इहो चयो वियो हो त पोलिंगनि ते सिक्योरिटी जा इंतिज़ाम इलाही सख़्तु कया वेंदा, उहे तव्हां कीअं ॾिठा, तव्हांखे कीअं? ऐं तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॿुधायां, असां हर इलेक्शन्स हींअर पहिरीं कान वेड़ी आहे, अमूमन हूंदो आहे त जेके कैंडिडेट हूंदा आहिनि उहे हिकु रिटन में हिकिड़ी सबमिट कंदा आहिनि आरओ वटि ऑफिस में, बाबा ही फलाणी पोलिंग स्टेशनूं असांजे लिहाज़ खां हसास आहिनि, हिते गड़बड़ थींदी, हीअ कंदो, उते बंदोबस्तु कया वञनि, सिक्योरिटी जा इंतिज़ामात कया। असां पंहिंजे तरफ़ां हिकिड़ियूं रिटन में असां हर शइ लिखत में कई आहे, ॿुधो न, उन में ॾिनियूं त बाबा ही PS ते ऐं ही NA ते ही पोलिंग स्टेशन्स आहिनि जेके हसास आहिनि ऐं इन्हनि ते महिरबानी। ऐं ॿी ख़बर पई त जॾहिं तव्हां चयो आहे त 17 ऐं 18 ग्रेड जा प्रिज़ाइडिंग ऑफिसर हूंदो त उहा 17 ऐं 18 ग्रेड खां अलावा ॿिया न रखो। हिन वक़्तु छा कयो विया त 14 जा बि रखिया विया, 16 जा बि रखिया। लिस्ट में ईअं कोन हुआ, लिस्ट असांखे जेका फराहम कई वई कैंडिडेट्स खे उहा बिल्कुलु मुनासिबु हुई, मतिलबु उन में थोरी घटि वधाई 19-20 हूंदी। जेके क़ाबिल एतिराज़ माण्हू हुआ उहे एतिराज़ जिन पोइनि इलेक्शन्स में, हाणे बाए इलेक्शन्स असांजे PS 73 ते थी चई गई आहे, जंहिंमें उन्हनि धांधलियूं करायूं, उन्हनि ते असां एतिराज़ वारिया त बाबा हिननि जूं ड्यूटियूं न लॻायो एज़ ए कंहिं ज़िमेदार ऑफिसर जे तौर ते। उन्हनि खे बि उते ई इहो रखियो वियो, उहा साॻी धांधली कई वई। ऐं प्लस अफ़सोस इहो ॻाल्हि आहे त उहे सॼी अदालतुनि मां हीअ सॼी हेराफेरी थी। आख़िरी रातिनि जो उन्हनि जूं ड्यूटियूं मटायूं वयूं ऐं सभिनी जूं मटाए ग़लति माण्हुनि खे पैसा वठी उन्हनि जूं ड्यूटियूं लॻायूं वयूं। ऐं जुडिशरीअ ते कॾहिं बि असीं कोन ॻाल्हाईंदा आहियूं। ऐं हींअर एज़ ए कैंडिडेट आउं खुली ॻाल्हायां थो, आउं साबित करे सघां थो जे अगरि जुडिशरी केस हलाए त बाबा तव्हां कीअं साबित कंदो त तव्हां पैसा वरिता आहिनि, त आउं साबित करे सघंदुसि। त असां उन्हनि ते एतिराज़ वारिया त बाबा 14 ग्रेड वारे खे कीअं कयो आहे, 16 ग्रेड वारे खे कीअं कयो आहे, 14 ऐं उनखां पोइ उनखे 2 ॾींहं ॾिना विया त रिज़ल्ट जेका धांधली कई अथनि उनजा नतीजा मटाई। जे अगरि उते हुननि धांधली करे प्रिज़ाइडिंग ऑफिसरनि ऐं भई हीअ हुननि सां ठपा आया आहिनि त वरी उनखे मैनेज करे वरी रिकॉर्ड खे इक्वल करियो, उनखे 2 ॾींहं ॾिना विया। 3 ॾींहंनि खां पोइ जेको आहे सो कंसॉलिडेटेड फिगर जेका थींदी आहे, जज गॾु कंदा आहिनि, उन में सभिनी कैंडिडेट्स ऐं प्रिज़ाइडिंग ऑफिसर बि ईंदा आहिनि ऐं उहे खणी पंहिंजा नतीजा ईंदा आहिनि ऐं उन खां पोइ कैंडिडेट अची वेंदा आहिनि। जेॾीमहिल असां उन वक़्तु ई सूरत हाल ॾिठी त इहा कान पई थिए, त पोइ असांखे ईअं लॻो त हीअ हिकिड़ी मैनेज्ड इलेक्शन आहे ऐं उनखे हीअ मैनिपुलेट पियो कयो वञे, रिज़ल्ट्स खे मैनिपुलेट पियो कयो वञे। इन मां नतीजा इहे ई अचणा जेके अॼु अचनि पिया। बार बार इहो चयो थो वञे त बाबा हीअ जेको आहे तव्हांजा जेके नतीजा आहिनि सो ईअं हमेशह हारियल उम्मीदवार ईअं चवंदा आहिनि ऐं खटियल। ऐं उन्हनि खे थोरी निशानदेही ऐं 2002 में बि उम्मीदवार जी हैसियत 2002 में बि इहे साॻा जुडिशरी जा इहे ई क्लर्क ऐं जुडिशरी जा कारिंदा इहो साॻियो कयो। 2008 में बि ईअं थियो ऐं हींअर बि थियो। हिन भेरे छो त असांजो इलेक्शन कमीशन खां तवक़ात तमामु घणी त असांखे शायदि ई आज़ादु इलेक्शनूं करनि। बाबा हथियार खणंदो कोन,
हथियार न खणण जो बाबा को बि न खणंदो, असां त हथियार कोन पिया कयां, ॿिए तरफ़ हथियार खणे पियो माण्हू हलिया। इहा शइ माना कोड ऑफ कंडक्ट जॾहिं अञा इलेक्शन्स खां तक़रीबन 20 ॾींहं अॻु में कोड ऑफ कंडक्ट जी भञक कड़ी, हिकिड़ा हथियार बंदन माण्हू अची माण्हुनि खे मुछड़ा मारी कई उनजा सबूत आया। जज साहब ॿुधी ई कान ॻाल्हि, उन्हनि खे ई कोन ॿुधो, इवन मीडिया जे माण्हुनि खे बि घुरायो, उन्हनि जी कान ॿुधी त बाबा ॾेखारियो किथे आहे सबूत। माना कोड ऑफ कंडक्ट ते पहिरें ॾींहं खां वठी अमल दरामद कोन हो ऐं जुडिशरी जो रोल पार्शल हो। पार्शल ईअं हो त हुननि करप्शन कई आहे। आउं चवां थो त चीफ जस्टिस इफ्तिखार मोहम्मद चौधरीअ जे मथां हिकिड़ो वॾो सुवाल आहे त वेंदे वेंदे जुडिशरी जे मथां जेका कारण अमली आहे इनखे धोई साफ़ करे। वॾी महिरबानी शाह साहब, अवां प्रोग्राम में आया। नाज़रीन, प्रोग्राम जो वक़्तु ख़त्म थो थिए, ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहे।